प्यारा दोस्तों साथियों केयर वाघ की कहानी जारी सारी आई। पहिरों हिस्सो तव्हां ॿुधी चुका आहियो, ॿियो हिस्सो तव्हांजे ख़िदमत में पेश ख़िदमत आहे। दोस्तों मकने हाथी के जॾहिं ही मारे 3 ॼणा हाथियुनि जे मुल्क मां ख़ैर सलामती सां निकिरी साॻियो गस वठी पंहिंजे मुल्क ॾांहुं हलण लॻा। साॻे कुओ वटि मस पुॻा त सिज बि लही वियो। उते ख़्यालु कयो, टिननि ख़्यालु कयो छो न राति हिते गुज़ारिजे, सुबुह जो सवेर ई पंधु पइजे। पोइ यकदमि उते लही पिया। घोड़नि खे ॿधी करे पाण वेही खाइण लाइ रध पचा कयूं। जॾहिं खाई पी वांदा थिया तॾहिं वाघ भाउ खे चयो, अध राति ताईं तूं सुम्ही कर आराम, आउं तो पारो ॾियां, ऐं अध राति खां पोइ वरी तूं वेही पारो ॾिजां, आउं निंड कंदुसि। अञा घड़ी कान गुज़री, खूह वारे देह पुछियो, केरु सुतो केरु जाॻंदो? वाघ जवाबु ॾिनुसि। देह खे जवाबु ॾिनी, केरु सुतो वाघ जाॻंदो। ईअं थोरे देर खां पोइ देह उहो सुवालु कंदो रहियो। वाघ साॻियो जवाबु ॾींदो रहियुसि। अध राति खां पोइ वाघ भाउ खे जाॻाए, केयर के जाॻाए देह खे जवाबु ॾियण वारी ॻाल्हि सम्झाईंसि। चईंसि, देह खे ईअं जवाबु पियो ॾिजां त केयर सुतो वाघ जाॻंदो। पोइ वाघ वञी आराम ई थियो। असुर ताईं देह खे उहो जवाबु पई ॾिनई, केयर सुतो वाघ जाॻंदो। पर पोइ तो ख़्यालु आयुसि, केयर खे ख़्यालु आयो, जेकॾहिं देह मुंहिंजे नंढे भाउ खां एतिरो डिॼे थो तॾहिं मूंखां त वधीक डिॼंदो हूंदो। सो जंहिं महिल देह हिन खां पुछियो त केरु सुतो केरु जाॻंदो, तॾहिं हिन जवाबु ॾिनुसि, वाघ सुतो केयर जाॻंदो। उहो ॿुधी देह न कई हुम न थुम, खूह मां निकिरी अक चुम में सुतल शहज़ादी खे खणी वञी खूह में वञी वेही रहियो। देह खे ॾिसी केयर जो साह ई सुकी वियो, बेहोश थी किरी पियो। जॾहिं होश में आयुसि, होश में अचण खां पोइ भाउ खे यकदमि जाॻाए चयईं, समूरी ॻाल्हि करे ॿुधाईंसि। अवल त वाघ खे ॾाढी कावड़ आई, पर पोइ ख़्यालु कयईं, हाणे ॾमर, हाणे भाउ ते कावड़ करण मां छा वरंदो, जेको थियणो सो थी वियो। तॾहिं भाउ खे चयईं, केयर खे चयईं, अदा गुज़रे खे यादि न कबो, तोखां जेका ग़लती सी सा तोखे माफ़ आहे। हाणे हीअं कर जो मूंखे कंहिं हीले सां खूह में ला त पोइ ई देह ऐं मुंहिंजो ख़बरूं थियनि। केयर छा कयो, जो घोड़नि जो अॻड़ियूं पचड़ियूं खोले रसो तयारु कयईं। वाघ हुन रसे जे आधार ते खूह में लही वियो। अंदरि ॾिसे, अंदरि छा ॾिसे त देह शहज़ादी जे गोॾे ते कंध रखी सुतो पियो आहे। हिकदमि तरार कढी केस मारण ते हो। दिलि में ख़्यालु आयुसि, सुतल खे मारण मुड़ुसनि जो कमु न आहे। सो थिॾो हणी किस जाॻईं। देह हिन खे ॾिसी, वाघ खे ॾिसी ॾाढो जोश में आयो, चंबो पई हयूं। तॾहिं वाघ जो तरार संदसि सिसी धड़कां धार करे छॾियो। पोइ शहज़ादी खे चयईं, वाघ शहज़ादी खे चयईं, हाणे हिन रसे खे सोगो कर झल त केयर तोखे छिकी ॿाहिरि कढे। पर शहज़ादी चवणु लॻसि, वाघ खे चवणु, अवल तव्हां ॿाहिरि निकिरो, जो अॼुकल्ह ज़माने में रहियो कोन्हे। भाउ जो दुश्मन लॻो पियो आहे, किथे ड्रोह करे केयर तोखे हिन खूह में छॾियो हलियो न वञे। पोइ वाघ चयसि, केयर मुंहिंजो भाउ आहे, सो ईअं कीअं कंदो। नेठि घणी रीढ़ खां पोइ शहज़ादी रसे ते चढ़ी खूह खां ॿाहिरि निकिती। उन खां पोइ वाघ खूह मां कढण लाइ रसो माणियो। जॾहिं वाघ अध ताईं पहुतो तॾहिं केयर ख़्यालु आयो। दिलि में बेईमानी आयुसि, जे वाघ ॿाहिरि निकितो पख शहज़ादी जो संग बि हिन खे मिलंदो ऐं बादशाही जो अदब ज़रूरु खेसि उन खे मिलंदो। आउं रहिजी वेंदुसि, तंहिं करे छो न खेसि उन खूह में फिटो करे हलियो वञा। बादशाही बि माणिया ऐं शहज़ादी बि हथु किरियां। बसि पोइ त यकदमि रसो खणी हथनि मां छॾी हीअ अमरा बोलाटूं खाई वञी खूह में किरियो। किरण सां अॾु गुॾ भॼी चूर थी पियसि। हिन खे उते फिटो करे केयर सट ॾेई शहज़ादी खे घोड़े ते खणी वठी भॻो। होॾां वाघ वीचारो केतिरो वक़्तु खूह में बेहोश पियो, पर जॾहिं कुझु सांस में आयो, होश में आयो, हेॾां होॾां निहारी त खेसि खूह में हिकु दरी ॾिसण में आई। आस्ते आस्ते रिड़ी उन दरी जे साम्हूं आयो, ताक खोले ॾिठईं त खेसि हुन में हिकिड़ी नई दुनिया ॾिसण में आई। इलाही उन दरी खां अंदरि वियो। हिकिड़ी अजीब क़िस्म जी रंगारंगी गुलनि ऐं क़िस्मनि वणनि सां सिंगारियल बाग़, हिकु आलीशान मालात ॾिसण में आयुसि। उते खेसि पंहिंजे जिस्म जी तकलीफ़ ऐं धक जो इज़ाब विसरियो। वधी वञी उन मालात जी दरी ते पहुतो। कुझु वक़्तु हेॾां होॾां निहारी मालात में अंदरि वियो। छा ॾिसे सभिनि क़िस्म जो तो खाधो दस्तरखान ते तयारु रखियल आहे, पर माण्हू जो पाचो बि ॾिसण में कोन आयुसि। हू बि ॾाढो बुखायल हो। सो बिस्मिल्लाह करे हथ मुंहुं धोई ठही टुकी दस्तरखान ते वेठो। जेको खाइणो हो सो खाई चढ़ कयईं। जॾहिं खाई पी आराम करे कुझु तवानो थियो तॾहिं मालात मां ॿाहिरि निकिरी बाग़ीचे में आयो। ॾिसे त हिकु आलीशान बाज़ार लॻी पई आहे, जंहिंमें हर क़िस्म जी शइ पंहिंजे जाइ ते रखियल आहे, पर माण्हू जो नालो ई न आहे। हीअ लका ॾिसी पक थियसि,
ही सॼो कमु उन खूह वारे देह जो बणाइण लाइ शायदि हिन मुल्क जा माण्हू खाई ख़तमु करे छॾियईं। हाणे सॼो वीरान थियल शहर घुमी फिरी वरी उन मालात में मोटी आयो, जिते कमरा घुमंदे घुमंदे हिकिड़ी हंधि ॿ घेटा ॿधण में ॾिसण में आयुसि, जंहिं मां हिकिड़े जो रंग अछो ऐं ॿिए जो कारो। घेटनि हिन खे ॾिसी चयो, वाघ खे चयो, ए इंसान, असांखे हिते खोले ॿाहिरि भेड़ कर, जेॾी महिल असां पाण में विढ़ूं। उन महिल अचे घेटे जे टंग में हथु विझंदे घड़ी में वञी मथे दुनिया में पहुचंदे, ऐं कारे घेटे जे टंग में हथु विझंदे त हिन खां बि हेठि दुनिया में वञी वेंदे। वाघ ॾिठो त भले ही मौक़ो आहे ॿाहिरि निकिरण जो, सो यकदमि ॿिन्ही घेटनि खे उतां खोले ॿाहिरि वठी अची भड़ कयईं। जंहिं महिल घेटा पाण में विढ़िया तॾहिं अचे घेटे जे टंग में हथु विधो त इतफ़ाक़ सां वञी कारे घेटे जे टंग में हथु पियसि, अखि चुमे वञी हेठि दुनिया में पहुतो। पोइ त रब ॾे ऐं बंदो सही। पोइ ॿी वाह न ॾिसी हमरा खणी हिकिड़े पासे मुंहुं करे निकितो। हलंदे हलंदे सिजल ते महिल हिकिड़े वसंदी में अचे पहुतो। उते ॾिसे त हिकिड़ो हमरा नार जे गाते ते चढ़ी वेठो आहे, पर डांदनि खे का बि अकल कोन थो करे। उन करे डांद तमामु ओरियां पिया वहनि। वाघ वधी वञी के सलाम घुरायो। राग तमामु आस्ते सां सलाम जो जवाबु ॾिनसि ऐं इशारे में चयईंसि ॾाढिया न ॻाल्हा। वाघ पुछियसि, अदा ख़ैरु आहे? भाऊ ख़ैरु त आहे, हिते ॾाढी ॻाल्हाइनि ते एॾी झल छो विधी अथई? हिन चयसि, अदा हिन खूह जे तरे में हिकु देह जी आस्थानो आहे, रुॻो डांदनि जे तकिड़े हलण ऐं नार जे रींगण ते ॾमरजी ॿाहिरि निकितो पाण मां हिक ॿिए खे ज़रूरु खयो हलियो वेंदो। उहो ॿुधी वाघ चयुसि, भाऊ जी इहा ॻाल्हि आहे, पोइ भलाई करे तूं थोरो परियां भरो थी बि, ऐं तूं डांदनि खे हकलियां। हारी ॾिठो हीउ मुड़े कोन थो ऐं ॿियो वरी ॾाढियां ॻाल्हाए, सो माठड़ी करे नार जे गाते तां लही वञी थोरो पासीरो थियो बीठो। वाघ अची संदसि जाइ वरिती। गाते ते वेहण शर्त वाघ डांदनि ते अची बांटनि जो वसकारो ॿधो। डांदनि जे डोड़ ऐं वाघ जे हलण ते खूह वारो देह कावड़ में भरिजी हिकदमि ॿाहिरि आयो। ईंदे हिकिड़े डांद खे चंबो हणी उते जो उतो पूरो करे छॾीं, पर वाघ जो अॻियां तयारु बीठो। तंहिं तरार जहिड़ो धकु वायसि जो देह जी हिकिड़ी बांह फरड़ाट कंदे वञी परे पई। पोइ बिना देरि उथी कननि में हथु विझी तरार जे नोक सां देह जे नक में जीर ॾेई माल जो नोड़ लंघाए खणी सुक कयईंसि। वरी नार मां ॿियो डांद छोड़े देह खे खणी पांजारी विधईंसि। उहो रंग ॾिसी हारी वधी वञी वेझो आयो। हिन जी पहलवानी ॾिसी अज में पइजी वियो। ड्रोड़ी घरां वियो, जिथां मानी लस्सी जो जग खणी हिन जे अॻियां रखियईं। होॾां देह चुपड़ी करे सोटा जलई पियो नार में वियो। सॼो ॾींहुं गच राति ताईं वाघ देह खे नार में वायो। पोइ नार मां छोड़े डांदनि जी खड़ी कुतर हाणे ॿियारियईंसि। उहो ॾींहुं उहा सास वरी देह ॿोली न ॿोली। वाघ बुता मोकिलण खां अॻु हमरा खे चई बेली पंहिंजो अलाह आई, पर उहो देह हाणे भायां थो त सॼी जमारत सां उन नार में पियो वहंदो। सच पुछ देह जहिड़ी का मेस मरी वई जो नंढड़ा ॿार नत मां जली पिया घुमाईंदा फिराईंदा हुअसि। वाघ मोकिलाए तोकिलाए अॻियां रवानो थियो। मिलज़ल त हुयसि कान, सो मुड़ी घस वठी अॻिते पियो वियो। उहो पई सोचई त मथे दुनिया मां हेठि दुनिया में अचणु सवलो, पर हाणे ओढ़ मां मथे दुनिया में कीअं पहुचंदुसि उहो ख़्यालु कंदो हलंदो हलंदो अची हिकिड़े बरबट बियाबान में सड़ियो। ॾींहुं बची ततो, सो भायां त के घड़ियूं वेही आराम करियां। उन इरादे खां हेॾां होॾां लूणो फिराई का छां या को पाचो हुजे त रिड़ी वञी भर वठांसि, पर हिते त सोरहनि कुहनि में सुञ लॻी पई, सो किथे बि को वण टिण कोन ॾिसण में आयुसि। नेठि वरी बि अॻिते हलणु शुरू कयईं। थोरे पंध खां पोइ खेसि हिकिड़ो वणु ॾिसण में आयो। तंहिं करे गती विछाई उन जे हेठां लेटी पियो। लेटण शर्त हिन जी अखि लॻी वई। कुझु देरि खां पोइ पखियुनि जी परड़ाट ते अखि खणी विधईंसि। निंड मां उथी खड़ो थियो। वण ते नज़र पवंदी छा ॾिसे त गुरुड़ पखी जे आखीरे में संदसि बचनि खे खाइण लाइ वासी नांग वण ते पियो चढ़े। हिन छा कयो जो तरार त साण हुयसि अॻु में, तंहिंसां तव्हां फड़ाई सां नांग खे मारे गतरा गतरा करे भरी ॿधी वञी गुड़ पखी जे आकेरे में रखी छॾीं। उन गुरुड़ पखी खे केतिरे ॾींहंनि खां शिकार ई हथु कोन आयो। सो उन ॾींहुं आकेरे मां निकिरण खां अॻु बचनि खे सम्झायो वियो, जेकॾहिं अॼु मूंखे शिकार न लॻो त पोइ अलाए कहिड़े हालत में आकेरे में किरंदुसि। तंहिं करे अवां मुंहिंजे मोटण महिल आकेरे जे ॿाहिरां थी वञो, मथां बुख में अंधो थी पवां। आकेरे में घिरण शर्त तव्हांखे खाई नास न करे छॾियां,
पर वाघ जो एॾो सारो नांग टुकुर टुकुर करे आख़िरी में रखियो। तंहिंखे गुड़ पकी जे बचनि चढ़ करे खाधो। बाक़ी जेको बचो सो आखेरे में छॾे। बच्चा आखेरे मां निकिरी अची ॿाहिरि वेही रहिया। कमाल थी, गुड़ पकी बि अंधो थी आखेरे में अची घिड़ियो। उन ॾींहुं शिकार कोन लॻोसि, सो आखेरे में घिड़ण शर्त नाके लॻी वियो खाइण। खाई ड्रौकी। तंहिंखां पोइ पुछी बचनि खां पुछी को बचियो आहे या सभु खाइजी विया आहियो? उते सभिनि बचनि चयो असां सभु ख़ैरनि सां आहियूं। गुड़ पकी पुछियो पोइ मूं छा खाधो आहे? तंहिं ते बचनि समूरो किसो करे ॿुधायसि। हिन तरह हेठि सुतल शख़्स नांग मारे असांखे बचायो आहे। उहो ॿुधी गुड़ पकी ॾाढो ख़ुशि थियो। बचनि खे चई उहो तमामु दूर ऐं मुल्क मां पंधु करे आयो आहे, घणो थकल थो ॾिसिजे, तंहिं करे अव्हां सभ जी हली खेसि ज़ोर ॾियो, आउं बि वटसि थो पहुचां, छो त हिन अॼु अव्हां जी जान बचे ई आहे। उहो ॿुधी सभई वचड़ा वण मालाई अची वाघ खे ज़ोर ॾियणु लॻा। एतिरे में गुड़ पकी वण तां हेठि लही वाघ वटि आयो ऐं खेसि चई अदा तुंहिंजी महिरबानी जो तूं मुंहिंजे बचनि जी जान बचाई आहे। हाणे जे मुंहिंजी जान में को कमु हुजई त बिला शक चओ। उहो ॿुधी वाघ चयुसि जे अदा मूंखे मथे दुनिया में पहुचाए सघीं त उहो भलाई कर। तंहिं ते गुड़ पकी चयुसि आउं पर थो पकड़ियां, तूं हुन में कंहिं तरह वेह त आउं उॾामी हली मथे दुनिया में रसायां। पोइ वाघ पंहिंजे कन्नी सां संदसि परनि में खुप करे उन में सोगो थी वेठो। गुड़ पकी खेसि खणी उते उॾामदे अची मथे दुनिया में पहुतो। वाघ जे ॾस ते आणी खेसि पंहिंजे मुल्क में लाथईं। पाण वरी पोयां पेर कयईं, मोटी अची पंहिंजे वतन ॾांहुं वरियो। वाघ शहर में पहुची ॾिसे त हिकिड़े हंधि माण्हुनि जो मेलो लॻो पियो आहे। पुछण ते मालूम थियसि उहो मेलो उन लाइ कोठायो वियो आहे जो हिन मुल्क जे बादशाह जी शहज़ादी खे मकने आदि खां केयर नाले पहलवान छॾायो आहे। उन ख़ुशी में वाइदे मूजिबि बादशाह खेसि शहज़ादी सां शादी कराए अधु बादशाही ॾियण जो हुकुम कयो आहे। पर शहज़ादी जो चवणु आहे त खेसि केयर आज़ादु न करायो आहे। पर उन जे नंढे भाउ वाघ मकने हाथी खे मारे खेसि मुल्क पहुचायो आहे। वाघ तंहिं ते माण्हुनि खां पुछियसि भला केयर जो भाउ वाघ किथे आहे, उन खां छो नथा पुछनि? तंहिं ते हिन माण्हुनि जवाबु ॾिनसि केयर चए थो त वाघ मरी वियो आहे, पर शहज़ादी चए थी हू जीअरो आहे। मुंहिंजी तोड़ी बादशाही जो अनाम जो हक़दार उहो आहे। हींअर ॻाल्हि अची वाघ जे कमान ते बीठी आहे जो इतफ़ाक़ सां शहज़ादी वटि रहिजी वई। शहज़ादी जो चवणु आहे त जे वाघ मरी वियो आहे त पोइ छा थियो? हीअ संदसि कमान मूं वटि मौजूदु आहे। जेको माण्हू हिन कमान ते गोशो चाढ़े वेंदो तंहिंसां शादी कंदुसि। सो अॼु उन लाइ माण्हू अची गॾु थिया आहिनि ऐं पिया ज़ोर आज़माइनि, पर कमान ते गोशो कंहिं बि कोन चढ़ी सघियो। उहा ॻाल्हि ॿुधी माण्हुनि जी ॻाल्हि ॿुधी वाघ अॻिते वधियो। माण्हू सभु खेसि ॾिसणु लॻा ऐं चवणु लॻा हिते वॾनि पहलवान जी दाल न गरी, सो हाणे हीउ छोकिरो छा ज़ोर ॾींदो? माण्हुनि जे चवण जी परवाह न करे वेंदे भड़को ॾेई कमान में हथु विधईं ऐं हिकिड़े सट में गोशो चाढ़ी बीह रहियो। पोइ सभिनि माण्हुनि में वाह वाह थी वई। मुबारक जा हल मची विया। भेर ते ॾूंकी लॻी वियो। शहज़ादी जी दिलि धड़कण लॻी वई। सोचणु लॻी हीउ ॿुधा हथां वियो, पर इनाम बारबो खेसि कहिड़ी ख़बर त वाघ वरी बि मोटी अची पंहिंजो हक़ हासिलु कयो आहे। आख़िर शहज़ादी जी शादी वॾे धाम धूम सां थी। केयर खे बि ख़बर पई, सो भाउ वटि मोटी आयो ऐं खणसि रोई मुआफ़ी वरितईं। होॾां शहज़ादी बि वाघ खे ओचितो मालात में ॾिसी अजम पइजी वई। ख़ुदा जो शुक्रानो बजाए आंदो। उन खां पोइ वाघ बादशाही माणी ऐं शहज़ादी सां गॾु जुदा मालात में रहणु लॻो। माउ खे बाणी पाण वटि रहाईं। ईअं वाघ ऐं केयर जी कहाणी पुॼाणी थी। दोस्तो हिन कहाणी जो पहिरियों पार्ट असां अॻु में यूट्यूब ते अपलोड करे चुका आहियूं। ॿियो पार्ट हीअ आहे, जेकॾहिं तव्हांखे सॼो कहाणी ॾिसणो आहे त असांजी यूट्यूब चैनल ते हिन कहाणी जी अलॻि प्लेलिस्ट बि ठहियलु आहे। प्लेलिस्ट ते वञी सॼो कहाणी ॾिसी सघो था। दोस्तो उमेदु कयां थो त हीअ कहाणी तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदो। कहाणी पसंदि अचण ते हिन वीडियो खे लाइक कंदा। जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कंदा। दोस्तो हिन कहाणी खे लाइक करे पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। दोस्तो मिलंदासीं नई वीडियो में। हिन वक़्तु अल्लाह हाफ़िज़।